सुठी पोजीशन थी मालूम थिए। बाक़ी साइडनि में कुझु प्रॉब्लम किथे आहे हाणे ज़ाहिर आहे त संगवानी असांजी बि कोशिशि आहे ऐं असां पंहिंजो मैसेज बि सभिनी खे क्लियर कयो आहे। उस्तादनि बि प्रिंसिपल साहिबान बि तावन ज़रूरु कयो आहे। कलर में तव्हां मैसेज तव्हां कन्वे थी वियो संगवानी या पंहिंजो कल्ह जी ॻाल्हि आहे। अच्छा कल्ह अॼु जी मां हिते कंदकोट में तालीम खाते के एडिशनल सेक्रेटरी मकसूद अहमद राजपूत पारां कंदकोट के मुख्तलिफ़ स्कूलों हाई स्कूल बिटा स्कूल मेहरान स्कूल समेत मुख्तलिफ़ स्कूलों सेंटरन जो दौरो किया। उन दौरान तालीम खाते के एडिशनल सेक्रेटरी मकसूद अहमद राजपूत मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त स्कूलों में कॉपी कल्चर की रवायत घट नज़र अचे पई। इंशाअल्लाह ईंदड़ वक्त में कॉपी कल्चर जो मुकम्मल खातो अची वेंदो। हुन चयो त कॉपी कल्चर जो मुकम्मल खातो आंदो वञे जीअं ॿारड़ा तालीम के ज़ेवर खां महरूम थी सघनि ऐं सुठी तालीम पढ़ाए सघनि। नज़ीर मुरानी, सोच टीवी, कंदकोट।